इस्लामाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक जैकमाबाद जमीयत उलमा इस्लाम जो पावर शो 28 नवंबर ते थींदड़ बाबुल इस्लाम सिंध कॉन्फ्रेंस जे तैयारियुनि जे सिलसिले में प्रोग्राम शुरू थी विया आहे, जॾहिं त शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरो ऐं हज़रत हालिजवी रहमतुल्लाह अलैह जी याद रखी वई आहे। हिते हिक वॾी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चई वियो आहे, सिंध जो अमीर मौलाना अब्दुल कयूम हालिजवी ऐं जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद मोहम्मद सुमरो चयो त असां उन नारे खे मुकमल करण जी जिदोजहद जारी रखंदासीं जंहिं लाइ हिन मुल्क खे हासिल कयो वियो हो। हुन चयो त सिंध हिन वक़्तु मसइलनि में वरतल आहे, आम माण्हुनि जी ज़िंदगी अजीरन आहे, ॿ वक़्त जी मानी लाइ परेशान आहिनि ऐं सिंध में अमन अमान जी सूरताल इंतिहाई ख़राब आहे। माण्हुनि जी जान माल ऐं इज़त महफ़ूज़ न आहे, जॾहिं त सिंध जे हुक्मराननि खे उन जी का बि परवाह न आहे। हुननि वधीक चयो त सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे। दरिया सिंध ते कब्ज़े जी मनसूबाबंदी सां 6 नयूं केनाल ठाहिया पिया वञनि, जंहिंसां सिंध बंजर थी वेंदी। हुन चयो त शहदादकोट कुबो सईद खान, जिते ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बिलावल भुट्टो जो चूंड इलाइक़ो रहियो आहे, उते पीअण लाइ साफ़ पाणी मौजूदु न आहे। फोथियलनि जे लाइ गुस्ल ॾियण जे लाइ बि साफ़ पाणी न आहे। वधीक केनाल ठाहिण सां सूरताल अञा ख़राब थींदी।